السلام عليكم ورحمتہ وبرکاتہ دوستو جاؤں تمام کے پيڪسل ليب जे लाइ सिंधी फ़ोंट किथां डाउनलोड कजनि ऐं कहिड़ी एप्लीकेशन जे ज़रिए सिंधी फ़ोंट डाउनलोड करे सघनि था। दोस्तो तव्हांखे सभ खां पहिरीं तव्हां जेको आहे पीक्सल लैब तव्हां सभ खां पहिरीं तव्हांखे जो गूगल जेको आहे या क्रोम ब्राउज़र जेको तव्हांजी मोबाइल जे अंदरि पियल हूंदो ऐं तव्हां उनखे ओपन करियो। तव्हांखे गूगल ओपन करे थो ॾेखारियां। दोस्तों गूगल में वञण खां पोइ तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां इन जे अंदरि लिखो। तव्हांखे छा लिखणो आहे तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां लिखणो आहे सिंध सलामत फ़ोन सर्विस। ॾिसो हीउ लिखियलु आहे सिंध सलामत फ़ोन सर्विस, तव्हांखे हीउ लिखणो आहे। ॾिसो तव्हांखे इनखे लिखण खां पोइ तव्हां जेके क्रोम ब्राउज़र में या वरी तव्हां गूगल जे अंदरि वञी करे तव्हां सर्च करियो। दोस्तों सर्च करण खां पोइ तव्हां कई सारा ऑप्शन इन जे अंदरि खुली वेंदा। ॾिसो तव्हां जेकॾहिं तव्हां पंहिंजी मोबाइल जे लाइ या तव्हां पीक्सल लैब जे लाइ या तव्हां कंप्यूटर जे लाइ लैपटॉप जे लाइ तव्हां हितां फ़ोंट डाउनलोड करे सघो था सिंधी फ़ोंट। सभ खां पहिरीं ॾिसो हीअ पहिरीं नंबर ते जेकी लिखियलु आहे मूं इन जे अंदरि लिखियो सिंध सलामत फ़ोन सर्विस, त मूं काफ़ी सारा फ़ोंट इन जे अंदरि अची विया आहिनि। तव्हां हिन ते क्लिक करियो। पहिरीं नंबर ते जेकी लिखियलु तव्हां हिन ते क्लिक करियो। दोस्तों इनके क्लिक करण खां पोइ ॾिसो पहिरीं मूं वटि इन जी जेकी वेब जेकी आहे उहो खुली आई आहे। ॾिसो तव्हांखे ॾेखारियां पियो। ॾिसो कई सारा सिंधी फ़ोंट इन जे अंदरि अची विया आहिनि ऐं तव्हांखे हाणे डाउनलोड करणु सेखारींदुसि त इनखे डाउनलोड कहिड़ी तरीक़े सां करे सघिजे थो। ॾिसो हिते वधि में घटि 500 खां वधीक जेका सिंधी फ़ोंट इन जे अंदरि मौजूदु आहिनि। तव्हांखे हिकिड़ो करे उन जे तव्हांखे अंदरि डाउनलोड करण तव्हांखे सेखारींदुसि। त ॾिसो तव्हां जेको हीउ लिखियलु आहे डाउनलोड वारो ऑप्शन, ॾिसो तव्हांजी इन ॾिसो हीउ मूंखे फ़ोन डाउनलोड करिणो आहे। ॾिसो हीउ डाउनलोड वारो जेको ऑप्शन आहे उहो इन जे अंदरि अची वियो आहे। सो दोस्तो हाणे तव्हां इनखे डाउनलोड करियो। तव्हांखे कुझु सेकंड लॻंदा। कुझु सेकंड लॻण खां पोइ ॾिसो तव्हांखे ऑटोमेटिकली तव्हांजी मोबाइल जे अंदरि डाउनलोड थी वेंदो। ॾिसो हीउ जेको ऑप्शन आहे मूं वटि अची वियो आहे। ॾिसो तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि डाउनलोड करणु चाहियो था TTF जेको फ़ोंट आहे उहो छा तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि डाउनलोड करणु चाहियो था। ॾिसो मूं वटि हीउ बि ऑप्शन अची वियो डाउनलोड वारो, तव्हां ईअं डाउनलोड करे सघो था। ॾिसो मूं पंहिंजी मोबाइल जे अंदरि इन फ़ोंट खे डाउनलोड करे छॾियो आहे। सो हीउ जो मशहूर में मशहूरु जेको फ़ोंट आहे उहो ई मशहूर में मशहूरु फ़ोंट आहे। तव्हां हिनखे बि डाउनलोड करियो। ॾिसो उनखे तव्हांजे अॻियां हिनखे डाउनलोड करियां थो। ॾिसो ये मथां जेको टिक वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया त ऑटोमेटिकली मुंहिंजे मोबाइल जे अंदरि इहे फ़ोंट डाउनलोड 3 फ़ोंट इन जे अंदरि डाउनलोड थी विया आहिनि। दोस्तों हिन खां पोइ तव्हां मथे वञो। ॾिसो काफ़ी सारा इन जे अंदरि फ़ोंट मौजूदु आहिनि जेके बि तव्हां फ़ोंट पंहिंजी मोबाइल जे लाइ तव्हां जेको पीक्सल लैब जे लाइ तव्हां जे लाइ डाउनलोड करणु चाहियो था तव्हां बिल्कुलु आसानी सां डाउनलोड करे सघो था। दोस्तों हीउ तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त फ़ोंट ठाहींदड़ जा जेके आहिनि उहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। पहिरीं नंबर ते जेको आहे मासूम साहिल, पहिरीं नंबर ते जेको आहे ॾिसो। ॿिए नंबर ते अब्दुल माजिद बुरगुड़ी जेको आहे सिंधी ॿोली में कंपोटिंग जे बानी आहे। हीउ लालकान सिंध पाकिस्तान सां तालुक़ु रखे थो ऐं हाणे स्टाइल रहे थो। दोस्तों इन जा काफ़ी सारा इन जा बि फ़ोंट इन जे अंदरि मौजूदु आहिनि। 3 नंबर ते अब्दुल सत्तार ज़रगर ऐं 5 नंबर ते जेको आहे मगरियो अज़ीज़, इन जा 9 फ़ोंट इन जे अंदरि शामिलु आहिनि। ऐं अहमद सुमरो जेको आहे उन जा बि 2 फ़ोंट इन जे अंदरि आहिनि। ॾिसो सभ खां जेके मशहूर में मशहूरु जेके फ़ोंट आहिनि बशीर कुंबार जा जेका आहिनि उहे फ़ोंट इन जे अंदरि मशहूरु आहिनि। ॾिसो उनखां पोइ सनाउल्ला सारम जेको आहे उन जा बि फ़ोंट 157 फ़ोंट इन जे अंदरि मौजूदु आहिनि ऐं सिंधी फ़ोंट। सो इहे जेके तव्हां फ़ोंट तव्हां पंहिंजे लैपटॉप जे लाइ बि तव्हां इस्तेमालु करे सघो था या वरी तव्हां पीक्सल लैब जे लाइ या वरी तव्हां ॿी के एप्लीकेशन कैन मास्टर जे लाइ बि तव्हां इहे फ़ोंट काफ़ी सारा फ़ोंट तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि इस्तेमालु करे सघो था। दोस्तों उनखां पोइ ॾिसो जेको सनाउल्ला सारम जा 157 फ़ोंट, उनखां पोइ लजपत राय मेघवार जा बि 3 फ़ोंट जेके आहिनि उहो इन जे अंदरि शामिलु आहिनि। सिंध सलामत फ़ोन सर्विस जी जेकी एप सिंध सलामत फ़ोन सर्विस जी जेकी वेबसाइट आहे उन जे अंदरि इहे फ़ोंट पियल आहिनि। दोस्तों उनखां पोइ इहो इरफान शिकारपुरी जा बि 8 फ़ोंट इन जे अंदरि मौजूदु आहिनि। ॾिसो जेको मंसूर पीरज़ादो इन जो हिकिड़ो फ़ोंट इन वेबसाइट जे अंदरि मौजूदु आहे। ऐं उनखां पोइ सिंध सलामत टीम आहे। सिंध सलामत जी जेकी टीम आहे उनजो बि फ़ोंट 6 फ़ोंट उन जा बि हिन वेब जे अंदरि
मौजूदु आहिनि। उन खां पोइ किताब प्रिंटिंग लाल करण जो फ़ोंट को फ़ोंट ॾिसो इन जे अंदरि को बि फ़ोंट मौजूदु न आहे। सो तव्हां जेकॾहिं सिंध सलामत जी वेब जेकी आहे फेसबुक ते ट्विटर ते सिधो सऊं राब्तो करियो। फ़ोंट लिस्ट ताज़ा शामिलु कयल फ़ोंट घणो उतारिया वेंदड़ फ़ोंट प्रोजेक्ट बाबति उमूमी सुवाल ऐं जवाब ॾिसो काफ़ी सारा इन तव्हां फ़ोंट इन जे अंदरां डाउनलोड कयो। ॾिसो जेके तव्हां ॿिया फ़ोंट इन जे अंदरि डाउनलोड करणु चाहियो था ॾिसो तव्हां ॾिसो मूं इन फ़ोंट खे क्लिक कयो। जे तव्हां डाउनलोड करणु चाहियो तव्हां इनखे बि डाउनलोड कयो त आउं बि इनखे डाउनलोड करणु चाहियां थो। ॾिसो मुंहिंजे मथां इन फ़ोंट डाउनलोड थी वियो आहे। हाणे ॾिसो त हीउ जेको ऑप्शन अथव ॾिसो स्टाइलिश फ़ोंट तव्हां इनखे मिन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ काफ़ी सारा स्टाइलिश फ़ोंट मूं इन जे अंदरि अची विया आहिनि। जेको बि तव्हां इन जे अंदरां फ़ोंट डाउनलोड करणु चाहियो त तव्हां उहो फ़ोंट तव्हां इन जे अंदरि डाउनलोड करियो। ॾिसो मूंखे हीउ फ़ोंट डाउनलोड करिणो आहे त मुंहिंजो ऑटोमेटिकली फ़ोंट डाउनलोड मुंहिंजी मोबाइल जे अंदरि डाउनलोड थी वेंदो। जे लिखियलु आहे कंहिं कंहिं फ़ोंट अहिड़ा आहिनि जेके हिन फाइल जे अंदरि मौजूदु बि न आहिनि। ॾिसो हाणे जेके तव्हां ॿिया फ़ोंट जेके तव्हां डाउनलोड करणु चाहियो त तव्हां हिकु नंबर ॿिए नंबर ते तव्हां जेके बि तव्हां आस्ते आस्ते वेंदा तव्हां काफ़ी सारा फ़ोंट 500 खां वधीक 1000 खां वधीक फ़ोंट इन वेब जे अंदरि शामिलु आहिनि। तव्हां आसानी सां डाउनलोड करे सघो था। ॾिसो तव्हां डाउनलोड करण जो तरीक़ो बि इन जे अंदरि लिखियलु आहे डाउनलोड करियो लिंक वठो या वरी $2 जा वधीक फ़ोंट हासिलु करियो। सो तव्हां पंहिंजी ॾिसो हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधायां थो त इन जे अंदरि जेके मशहूरु फ़ोंट जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि तव्हांखे ॿुधाईंदो हलां ठीकु आहे न। ॾिसो हीउ जेको लिखियलु आहे मशहूरु फ़ोंट तव्हां हीउ जेको ॾिसो लिखियलु तव्हांजे ॿुधायां पियो त मशहूरु फ़ोंट जेका तव्हां इन ते क्लिक करियो त सिंध सलामत जा मशहूरु जेके फ़ोंट आहिनि उहे तव्हांजे अॻियां अची वेंदा। ॾिसो इहे सिंध सलामत जा मशहूरु फ़ोंट आहिनि जेके तव्हां ॾिसो तव्हांखे ॿुधाईंदो हलां सिंध सलामत जा मशहूरु फ़ोंट। ॾिसो इहे हिते सिंध सलामत जा मशहूरु फ़ोंट जेके तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि मोबाइल जे लाइ पैक्सल लैब जे लाइ कैन मास्टर जे लाइ इस्तेमालु करे सघो था। जेके ॾिसो जेके तव्हांखे नेट तां डाउनलोड करणु नथा चाहियो त तव्हां मुंहिंजो टेलीग्राम जेको ग्रुप आहे लाशरी तव्हांखे उन जे अंदरि बि इहे ग्रुप इहे जेके फ़ोंट मिली वेंदा इनशाला। ॾिसो तव्हां उनखे फ़ोंट खे डाउनलोड थो करियां। ॾिसो हाणे तव्हां काफ़ी सारा पेज तव्हां जीअं सुफ़ो पहिरियों सुफ़ो ॿियो जीअं खोलींदा वेंदा त काफ़ी सारा फ़ोंट तव्हांजे अंदरि अची वेंदा। ॾिसो आउं 3 नंबर खे दॿायां थो ॿिया फ़ोंट मुंहिंजे लाइ अची वेंदा। ॾिसो इहे फ़ोंट अची विया आहिनि जेके तव्हां इनखे डाउनलोड करणु चाहियो था तव्हां बिल्कुलु तव्हां पंहिंजी ॾिसो तव्हां डाउनलोड करे सघो था। हीउ फ़ोंट मूं वटि न आहे ऐं उन फ़ोंट खे डाउनलोड थो करियां। ॾिसो 4 नंबर सफ़े ते डाउनलोड थो करियां। ॾिसो काफ़ी सारा फ़ोंट इन जे अंदरि मौजूदु आहिनि। तो हाणे तव्हां सभु फ़ोंट जेके तव्हां हितां डाउनलोड करे छॾिया आहिनि हाणे तव्हां जेके फ़ोंट पिक्सल लैब जे अंदरि एड करणु चाहियो था ॾिसो तव्हां समूह पंहिंजे हिते त पिक्सल लैब जे अंदरि एड करणु चाहियो त कहिड़े लॻाइजनि। हाणे ॾिसो तव्हां पिक्सल लैब खे तव्हां ओपन करियो तव्हां पिक्सल लैब जे तव्हां ओपन न कयो त पिक्सल लैब खे ओपन करियो। एड कीअं कजनि उहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां सभु खां पहिरीं तव्हां जेको पिक्सल लैब खे ओपन करियो। पिक्सल लैब खे ओपन करण खां पोइ ॾिसो जेके तव्हां सिंधी फ़ोंट सही मूं पहिरीं खां लिखी छॾियो आहे तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ए वारो जेको ऑप्शन अथव ॾिसी रहियो ए वारो जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो। ॾिसो ए वारो जेको ऑप्शन अथव ॾिसी तव्हां इन जे अंदरि वञण खां पोइ तव्हां फ़ोंट जे अंदरि वञो। ॾिसो फ़ोंट जेको इहो ऑप्शन अथव ॾिसी रहियो फ़ोंट वारो तव्हां ए बी फ़ोंट तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ तव्हांजा जेका पहिरियां फ़ोंट आहिनि तव्हां ॾिसो माए फ़ोंट जे अंदरि वञो। माए फ़ोंट जे अंदरि वञण खां पोइ सो हीअ ॿई ऑप्शन तव्हांजे साम्हूं अची विया आहिनि। इन ॿिन्हिनि जे ज़रिए तव्हां सिंधी फ़ोंट पिक्सल लैब जे अंदरि एड करे सघो था। सो मां तव्हांजे अॻियां जेके फ़ोंट मूं डाउनलोड कया हुआ डाउनलोड वारा ऑप्शन में वञो। ॾिसो हीउ डाउनलोड वारो ऑप्शन आहे तव्हां इन जे अंदरि वञो। जेका बि तव्हांजा फ़ोंट आहिनि तव्हां उनखे सिलेक्ट करियो ठीकु आहे न। त सिलेक्ट करण जो तरीक़ो ॾिसो तव्हां हिते सिलेक्ट ईअं कंदा वेंदा समूरा फ़ोंट उनखां पोइ ॾिसो हीउ एड वारो जेको ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक कंदा तव्हांजा फ़ोंट पिक्सल लैब जे अंदरि एड थी वेंदा। ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक कंदा तव्हांजा फ़ोंट पिक्सल लैब जे अंदरि एड थी वेंदा। ॾिसो हीउ त मूं तव्हांखे पिक्सल लैब जे अंदरि फ़ोंट एड करण जो तरीक़ो ॿुधायुमि। ॾिसो तव्हां हिनखे क्लिक कंदा तव्हांजा फ़ोंट एड थी वेंदा। ॾिसो हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूं वटि जेको हीउ फ़ोंट जेको आहे ॾिसो हाणे तव्हां फ़ोंट चेंज कीअं कजो। ॾिसो हाणे तव्हां ए बी फ़ोंट जे अंदरि वञो। ए बी फ़ोंट ठीकु आहे न। उनखां पोइ वञण खां पोइ माए फ़ोंट जे अंदरि वञो। माए फ़ोंट जे वञण खां जेको बि तव्हां फ़ोंट चेंज कंदा वेंदा ॾिसो त मूं इनखे फ़ोंट खे ई फ़ोंट लॻायुमि। हिन फ़ोंट खे लॻाइण खां पोइ ॾिसो मथां जेको तव्हां ॾिसी रहिया हीउ जेको ऑप्शन ॾिसो तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया त मुंहिंजो फ़ोंट इन जे अंदरि चेंज थी वियो। ॾिसो हाणे तव्हां मथे ॾिसंदा वञो
सो मूं हीउ फॉन्ट लॻायो, मुंहिंजो फॉन्ट चेंज थी वियो ॾिसो। जीअं तव्हां ॿियो लॻाईंदा ईंदा त तव्हांजा फॉन्ट चेंज थींदा वेंदा। ॾिसो मां जीअं फॉन्ट चेंज करियां पियो मुंहिंजा फॉन्ट चेंज थींदा वञनि पिया। त तव्हां हीअ फॉन्ट आसानी सां ॾिसो, मूं जेको थंबनेल बनायो आहे ॾिसो, हीउ तव्हां जेको थंबनेल ॾिसी रहिया आहियो, तव्हां बि इन जे थंबनेल आसानी सां ठाहे सघो था। ॾिसो ठीकु आहे न। ॾिसो मां तव्हांखे हीउ तरीक़ो सेखारे ॾियो त फॉन्ट पीक्सल लैब जे अंदरि एड कीअं कजनि। त मूं तव्हांखे फॉन्ट डाउनलोड करण जो तरीक़ो मूं तव्हांखे पहिरीं ई ॿुधायो, ऐं हीअ जेको मूं तव्हांखे फॉन्ट सिंधी फॉन्ट ऐं एड करण जो तरीक़ो ॿुधायुमि। ठीकु आहे न।